बेयकीनी मौत खां वधीक ख़तरनाक आहे। जेकॾहिं इंसान बेयकीनी जी ज़िंदगी गुज़ारे सम्झो त उहो जीअरो नाहे बल्कि मुअल आहे। हज़रत जलालुद्दीन रूमी मसनवी शरीफ़ में हीअ हिकायत नक़ुल फरमाई आहे त हज़रत जाफ़र तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े क़िले जे मथां हमिलो फरमायो। उते रहंदड़ हज़ारे न बल्कि लखे माण्हू ख़ौफ़ज़दा थी करे मैदान छॾे करे भॼी विया। उन क़िले जे बादशाह या सरदार पंहिंजा वज़ीर सिपह सालार घुराए करे मशवरो कयो त हिन जाफ़र तैयार जो मुक़ाबिलो कीअं कजे। सभिनी वज़ीरनि सिपह सालारनि सलाह ॾिनी त शिकस्त मञण खां सवा को बि वसीलो ऐं चारो नाहे। बादशाह चयो त जाफ़र तैयार जे आॾो असां शिकस्त तस्लीम कयूं, पर राज़ मूंखे ॿुधायो। हू आहे हिकु ॼणो, तव्हां लखें हज़ारे माण्हू हुन जो मुक़ाबिलो छो नथा करे सघो। हिकु सियाणे वज़ीर जवाबु ॾिनो, सबबु हीअ आहे त जेका दिलि जाफ़र तैयार जे सीने में आहे उहा दिलि असां वटि कान्हे। हज़रत जलालुद्दीन रूमी इहा ॻाल्हि नक़ुल फरमाइण खां पोइ इरशाद था फरमाइनि त जेकॾहिं 100 कुआ गॾु हुजनि ऐं उन्हनि जे विच में हिकु बीमार ॿिली अची वञे त 100 कुआ भॼी वेंदा। जंग में रहंदड़ लखें जानवर अकेले शींहं जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। मौलाना जलालुद्दीन रूमी इहे मिसाल ॾियण खां पोइ इरशाद फरमायो त जेका दिलि मोमिन जे सीने में आहे उहा दिलि काफ़र जे सीने में नथी थी सघे। लिहाज़ा कुए जे सीने वारी दिलि ऐं ॿिली जे सीने वारी दिलि में फ़र्क़ु आहे। ॿियनि जानवरनि जे सीने वारी दिलि ऐं शींहं जे सीने में मौजूदु दिलि में फ़र्क़ु आहे। मौलाना जलालुद्दीन रूमी इहा ॻाल्हि नक़ुल फरमाई ऐं उते फरमाइनि था त जेकॾहिं यक़ीन दिलि में हासिल आहे त इंसान जी मोमिन जी दिलि शींहं खां बि वधीक मज़बूत हूंदी आहे। पाण फरमाइनि था त लूमड़ी ऐं गिदड़ कमज़ोर जानवर आहे, पर उन लूमड़ी ऐं गिदड़ जे मथां जेकॾहिं शींहं जो हथु हुजे त उहा शींहनि खां बि वधीक गिदड़ ताक़तवर थी वेंदो आहे। इन जे करे मौलाना जलालुद्दीन रूमी आख़िर में ही सबक़ ऐं नतीजो कढियो। पाण फरमाइनि था त मोमिन बेयकीनी जी ज़िंदगी न गुज़ारींदो आहे, बल्कि मोमिन जी दिलि हमेशह मुतमइन रहंदी आहे, रुजू इल्लाह हुनखे हासिल हूंदो आहे। मोमिन मुसलमान हरदम ईअं सम्झे उन जे मथां रसूलुल्लाह ऐं अल्लाह तबारक व तआला जी करम ऐं रहमत वारी छांव उन सां गॾु आहे। लिहाज़ा हीअ बेयकीनी वारी जेका कैफ़ियत कोरोना जे करे हथ सां ख़ौफ़ हिरास जी पैदा कई वई आहे, मां मोमिननि मुसलमाननि खे गुज़ारिश कंदुसि त ख़ौफ़ हिरास मां निकिरो, मायूसी मां निकिरो। मुंहिंजो रब अल्लाह आहे। अल्लाह ताला असांखे इहो ईमान कामिल अता फरमायो आहे। जे ज़िंदगी आहे त बि रब जे हथ आहे, जे मौत आहे त बि रब जे हथ आहे। इन जे करे परेशानी जी का बि हाजत नाहे। मोमिनो अल्लाह जी इबादत कयो, इस्तग़फ़ार कयो, दुरूद शरीफ़ पढ़ो। मायूसी मौत खां बि ख़तरनाक आहे। सुनए तहज़ीब हाज़िर के गिरफ़्तार के ग़ुलामी से है बदतर बेयकीनी। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल